तव्हां हिनखे छा था ॾिसो था जेके 5000 आईबी में टेस्ट पंजाब वारनि जा 24 साल हिन ते छा तव्हां छा सम्झो था इंक्वायरी थींदी न थींदी उहे 5000 ऑर्डर उन्हनि पंजाब वारनि खे मिलंदा तइदाद हाणे मूंखे कंफर्म न आहे 5000 जा जेतिरा बि आहिनि पर इहे जेके पंजाब वारा अची विया आहिनि हाणे मूंखे त इहो थो लॻे त इहो माना इन ते पंहिंजो आवाज़ु उथंदो भरपूर नमूने असां उथारियूं बि था सोशल मीडिया ते पिया पर अञा ताईं को रिएक्शन गवर्नमेंट जो न आयो आहे हिन पासे खां हाणे जॾहिं असां इहे आवाज़ु उथाइण कया न त हाणे हिननि छा कयो आहे त सेक्रेटरी साहिब खे अॻियां आणे छॾियो आहे हाणे उहो इन करे पोइ असांखे दहमान था ॾियनि त घटि ॻाल्हायो उन्हनि सेक्रेटरी साहिब लाइव सेशन अची यूट्यूब ते कयो आहे हालांकि असांखे माना माण्हू मुख़्तलिफ़ जेके गवर्नमेंट वारा त आहिनि मूंखे पिया चवनि दादा यूट्यूब उन्हनि शयुनि ते न अचो न तव्हां जेका मुलाज़िम आहियो तव्हां एतिरो छो था ॻाल्हायो जमहूरी मुल्क आहे छा मतिलबु मुलाज़िम नथो ॻाल्हाए सघे छा उहो कंहिंजे हक़ जी ॻाल्हि नथो करे सघे छा पाकिस्तान जो आइन मुल्क आइन त उन में त आवाज़ हर को उथारे सघे थो भले डॉक्टर हुजे टीचर हुजे इंजीनियर हुजे लॉयर हुजे सेक्रेटरी साहिब अॻियां अची वियो आहे उन इहा ॻाल्हि कई आहे सेक्रेटरी साहिब कीअं आहे सोशल मीडिया ते छो आयो ऑफिशियली तव्हां कन्वे कयो आहे न मैसेज ज़ाहिर आहे गवर्नमेंट त न आहे न सेक्रेटरी साहिब हुकूमत त न आहे न हुकूमत जेका आहे जिन जी आहे उहे ॻाल्हाइनि न उहे अॻियां अचनि न उहो यूट्यूब हिकिड़े प्राइवेट माण्हूअ खे माना ॾेई करे हुन चयो आहे त बाबा हीअ जेका पॉलिसी आहे बसि इहा ई रहंदी असां तब्दील न कंदासीं बाबा तव्हां तब्दील न कंदो त असां तव्हांखे डिमांड बि कोन कई आहे असां त हुकूमत खां डिमांड कई आहे असां त डिमांड माना गवर्नमेंट ठाहींदी न काबीना ठाहींदी न ॿिए कंहिंखे त अथॉरिटी बि कोन्हे मुतालबो बि असां उन्हनि खां ई कयो हुआसीं त हे त विचारे खां पोइ हाणे ईअं अॻिते अची वियूं असांखे माना कनि था ऐं पाण असांखे टोकीनि था त तव्हां फेसबुक कयो यूट्यूब छो था इस्तेमालु कयो पर बदकिस्मती हिते इहा आहे त जेके असांजा वॾा आहिनि उहे बि यूट्यूबनि ते एंट्री हणी छॾी आहे उन्हनि असांखे बि त वारो खपे न असां भला एतिरो सुठो आहे त असां एतिरो त चई सघूं था न यूट्यूब ते तव्हां वीडियो ठाहियो लाइव सेशन जेको अचे थो उन ते तव्हां एतिराज़ कयो था त उहो न अचे ऐं पोइ तव्हां कीअं था अहिड़ी वॾी पोस्ट ते अहिड़ा ज़िमेदार थी करे तव्हां कीअं यूट्यूब ते अचो था तव्हांखे बि यूट्यूब चैनल ते न अचणु खपे तव्हांखे अगरि करिणो आहे त तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस कयो वञी करे चैनल्स जे साम्हूं या ऑफिशियली जेको आहे लेटर कयो बाबा इहा पॉलिसी आहे रहंदी कंदी पर असांजे नज़र में त इहो आहे त काबीना खे सभु कुझु करिणो आहे ऐं असां उन्हनि खे रिक्वेस्ट बि कयूं था हीअ सभु कुझु जेको कुझु बि आहे ज़ाहिर उनजे तहत ई हले थो पियो असां उन्हनि खां डिमांड बि असां उन्हनि खां कई आहे रिक्वेस्ट बि असां उन्हनि खे ई कयूं था पिया बाक़ी हाणे पोइ कुझु वरी तर्जुमान विच में हुया पर उहे फेल थी विया असां उन्हनि खे फेल करे छॾियोसीं इन करे हाणे शायदि साईं खे पाण खे अचिणो पियो मजबूरीअ में छो त हुनखे असां सोशल मीडिया ते माना असां सफ़ा घेरे छॾियोसीं हुनखे वारो कोन पिया ॾियो असां हाणे को मैसेज ॾियो बसि मुंहिंजो मैसेज इहो ई हूंदो जेके बि सिंध में पीपुल्स पार्टी जी हमेशह गवर्नमेंट रही आहे जेके बि पीपुल्स पार्टी जा MP MNAs आहिनि उन्हनि तमामु खे मुंहिंजो जेके MPs असांजूं भेनर आहिनि उन्हनि खे बि इहो ई मैसेज आहे त सरदार शाह जेको मिनिस्टर आहे एजुकेशन जो जंहिं ऐलान कयो आहे त 5000 स्कूल मां बंदि कंदुमि त उनखे इहो पंहिंजो जेको आहे ऐलान फौरी तौर ते वापसि वठणु खपे छो जो स्कूलनि जी सिंध में तमामु घणी कमी आहे इनखे स्कूल वधाइण जे बदिरां घटाइण न खपनि ऐं जेके स्कूलनि जी हालतूं आहिनि बदतर जेके बिल्डिंग ज़बून हालत में पियूं आहिनि जिते फर्नीचर न आहे ॿार ज़मीन ते तालीम हासिलु कनि था त तव्हां तालीम जे मयार खे बहितर बणायो न की तव्हां तालीमी इदारनि खे ताला लॻायो असां इहे तालीमी इदारनि खे ताला कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं छो जो जेको ग़रीब जो हक़ आहे उन्हनि खे हक़ असां वठी ॾियाराईंदासीं छो जो हाणे सिंध जो आवाम में शहूर अची चुको आहे सुजाॻ थी चुको आहे उहे तव्हांजी इहे पॉलिसियुनि खे रिजेक्ट करे थो छो जो सिंध जे असां मारूअड़नि जे ॿारनि जे हथ में हर ॿार जे हथ में कलम ऐं किताब ॾिसणु चाहियूं था अगरि इहा तव्हांजी हिकिड़ी प्लानिंग आहे ऐं साज़िश आहे त असां अगरि ग़रीब अवाम खे अगरि उनजे मारूअड़नि जे ॿारनि खे तालीम ॾियाराईंदासीं त असांजो वोट घटिजी वेंदो ऐं उहे असांजी ग़ुलामीअ खां आज़ादु थी वेंदा त इहा तव्हां बिल्कुलु उन्हनि असां तव्हां अगरि इन्हनि खे तालीम न ॾियाराईंदो त असां तव्हांखां ज़ोरीअ बि उन्हनि खे तालीम ॾियाराईंदासीं छो जो उन्हनि जो राइट आहे ऐं असां हर ॿार जे हथ में कलम किताब ॾिसणु चाहियूं था ऐं तव्हांखे हाणे असां हरगिज़ बि एजुकेशन जे ख़ासि तौरु एजुकेशन ते सियासत करणु न ॾींदासीं ऐं असां हिन लाइ भरपूर कोशिशि कंदासीं त सरदार शाह जेको ऐलान कयो आहे उहो फौरी तौर ते पंहिंजो वापसि वठे जेके तालीमी इदारा तबाह लॻा पिया आहिनि उन्हनि खे बहितर बणाए जेके स्कूल बंदि आहिनि उहे स्कूल खोलणा आहिनि छो जो उते आबादी आहे ईअं जेके तव्हां स्कूल बंदि करण जी ॻाल्हि कयो था त उते ईअं न आहे त आबादी न आहे उते सवनि जी तादाद में जेके माण्हू वेठा आहिनि आबादी आहे ऐं ॻोठ आहिनि ऐं तव्हां अगरि उहे ॻोठनि
ॻोठनि में स्कूल बंदि कंदव त उतां जा जेके मारूअड़नि जा ॿार आहिनि उहे किथे तालीम हासिलु करणु वेंदा, उहे तव्हां चओ था त ईअं ई जाहिल ऐं अनपढ़ रहनि ऐं उन तालीम हासिलु न कनि, त इहा तव्हांजी भुल आहे। हाणे हर माण्हू चाहे थो, भले हारी हुजे चाहे मज़दूर हुजे चाहे कोई बि हुजे, हर माण्हू इहो ई चाहे थो त असांजो ॿारु तालीमी याफ़्ता थिए ऐं असांजो ॿारु कंहिं मक़ाम ते पहुचे। त इन जे लाइ तव्हां इहो पंहिंजो ऐलान वापसि वठो ऐं जेके स्कूल तबाह बर्बाद आहिनि उन्हनि स्कूलनि जी बिल्डिंग्स ठाराए ॾियो ऐं जिते फर्नीचर न आहे उते फौरी तौर ते फर्नीचर प्रोवाइड कयो वञे। ईअं न त पूरी सिंध तव्हांजे ख़िलाफ़ु थी वञे ऐं पूरी सिंध इहे रोडनि ते अची वञे। वॾी महिरबानी अदी तव्हां टाइम ॾिनो, अॼु तव्हां वटि आयासीं। जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि, मां हींअर उते कुझु दोस्त इहा तव्हांखे दिलि जाए ॾियां, इनशाला असां कोशिशि कयूं था पिया जेके IB वारो जेको बि तव्हांजी आहे हिकिड़ी डिमांड आहे त बाबा एप्लीकेशन्स असांजूं जमा थी वियूं आहिनि त हाणे उनजो कुझु न कुझु थियणु घुरिजे, उहो असां बि कॉन्टेक्ट कयूं था उन्हनि सां त तव्हांजो उन्हनि एप्लीकेशन्स ते कोई एक्शन वठी करे उनजो अज़ालो कयो वञे। असां तव्हां सां गॾु आहियूं, बसि तव्हांजो कोऑपरेशन खपे। जेकॾहिं तव्हां असां सां गॾु हूंदव त इनशाला उन में सभिनी जी बहितरी आहे। वॾी महिरबानी सभिनी।